नाज़रीन, क़ाज़ी अहमद में सिंध तरक्की पसंद पार्टीअ जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिस्कानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ टीवी क़ाज़ी अहमद जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां नेशनल हाईवे ते प्रेस क्लब के साम्हूं, जिते STP पारां शहीद अल्ताफ़ हुसैन जिस्कानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो पियो। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। रैली कढी आया आहियूं क़ाज़ी अहमद जे शहर में तालके क़ाज़ी अहमद जे तरफ़ां ही जेको एहतिजाजी मुज़ाहिरो आहे, असांजो मुतालबो आहे त शहीद अल्ताफ़ जिस्कानी जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। इन जे IG साहब अञा ताईं छो ख़ामोश आहे ऐं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, सॼी सिंध इन ॾुख में वरती पई आहे ऐं 13 ॾींहं गुज़री विया आहिनि। अल्ताफ़ जिस्कानी को आम माण्हू कोन हो। अल्ताफ़ जिस्कानी सिंध जो पुटु हो। जी मीडिया घुर थो करे आला इदारनि खां IG सिंध खां SP टंडोला यार खां त सिंध तरक्की पसंद पार्टी जो वाइस चेयरमैन मोहतरम जनाब अल्ताफ़ जिस्कानी के बेरहमाना तौर ते क़त्ल कयो वियो। हुन जा क़ातिल ज़ाहिर थी चुका आहिनि। ये एहतिजाज घुर थो करे त हुन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सिंध तरक्की पसंद पार्टी सरापा एहतिजाज रहंदी। सिंध तरक्की पसंद पार्टी जो वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिस्कानी के शहीद कयो वियो। असां सिंध हुकूमत खां, पाकिस्तान जे इंतज़ामिया खां, चीफ जस्टिस खां इहो मुतालबो था कयूं त हीउ सिंध जो क़त्ल आहे, हीउ गैरतमंद पुट जो क़त्ल आहे। उन जे करे उन जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। असां सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। अल्ताफ़ जिस्कानी जे क़त्ल ख़िलाफ़ अॼु क़ाज़ी अहमद में असांजो एहतिजाज आहे ऐं उन जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। बिल्कुलु, अवां हिते मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द अल्ताफ़ जिस्कानी जा क़ातिल जेके आहिनि गिरफ़्तार कया वञनि। एहतिजाजियूं जा सिलसिला जारी रहंदा। जी।